नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त ठठो मां ख़बर ॾींदा हलूं त ठठे वेझो सिंध दरिया मथां अॼियल ठठो सिजावल ज़िलनि खे ॻंढींदड़ नई पुल जा 50 खां वधीक बिजली जा थंभा ऐं तारो नामालूम चोर चोरी करे विया आहिनि। वॾे वज़ीर सिंध मुराद अली शाह नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾिनो ऐं रिपोर्ट मूजिबि थरकोल अथॉरिटी पारां ठठे वेझो सिंधु दरिया मथां 2 अरब 70 करोड़ रुपयनि जी ॻरी लागत सां तइमीर करायल 1 किलोमीटर डिघी पुल ते वास्तेदार खातनि जी लापरवाही तोड़े ॻरी मालियत वारी 1 किलोमीटर डिघी पुल जी सार संभाल लाइ अमले जी मुक़ररी न हुजण जो फ़ाइदो वठंदे चोर पुल ते लॻल बिजली जी 80 थंभनि मां 50 बिजली जा थंभा तारूं सूदो लाइ चोरी करे विया आहिनि, जॾहिं त चोरनि पारां पिण वधीक छटी बिजली जे पोलनि जा नट बुल्ट कटर जी मदद सां कटे इन्हनि बिजली वारे थंभनि खे लाइ पुल सां गॾु रखी छॾियो वियो। होॾां इहो बि मालूम थियो आहे त थरकोल अथॉरिटी पारां तइमीर करायल पुल ते हिन महिल ताईं लॻायल 80 थंभनि मां मुर्गो पुल ते 9 बिजली जा थंभा लॻल आहिनि, जॾहिं त इन्हनि जूं बि बिजली जूं तारूं नामालूम चोर कटे चोरी करे विया आहिनि। ॿिए पासे ठठो सिजावल ज़िलनि खे ॻंढींदड़ 1 किलोमीटर डिघी पुल ते राति जो बिजली जी रोशनी न हुजण करे पुल जो खूबसूरत नज़ारो ऊंदाहे जे वर चढ़ी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।